अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू इशू न्यूज़ बुलेटिन में अवां खे भली का नाज़रीन मां आहियां मंसूर अली चांडियो। हिते अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू में बदामनी ते ज़ाब्तो न अची सघियो। हिते अवां खे मेहड़ मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। फौरन मासूम ॿार जो लाश खणी वेंदड़नि खे बि यरगमाल बणाए फुर लुट कई आहे। मज़ामत ते फौरन लाश खणी वेंदड़ पीरसन ॾाॾे ऐं औरत ते बि तशद्दुद कयो आहे। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पुलिस पोस्ट खां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते ॾींहुं ॾिठे जो फौरन रस्ता रोक करे रिक्शा मासूम नीगर जो लाश खणी वेंदड़ फैमिली खे रोके हथियारनि जी ज़ोर ते फुर लुट कई आहे। ते अवां खे अफ़सोसनाक ख़बर सां आगाह कंदा हलूं। फौरन मासूम ॿार जो लाश खणी वेंदड़ खे बि यरगमाल बणाए फुर लुट कई आहे। मज़ामत ते फौरन लाश खणी वेंदड़ पीरसन ॾाॾे ऐं औरतनि ते बि तशद्दुद कयो आहे। उन सिलसिले में राब्तो कयो आहे सिंधी बुटला जे रिपोर्टर आजिज़ सिंधी सां। जी आजिज़, हथियार बंदनि लाश खणी वेंदड़नि खां फुर लुट कई आहे, उन जा वधीक तफ़सील ॾियो। जी मंजूर, सिंधी बुटला कोठी खोखर जो रहवासी आहे पीरसन महबूब चन्ना, जंहिंजे घर पुट जे घर डिलीवरी थी, जेको उनखे इलाज लाइ नंढड़े खे मेयर वठी विया हुया, जितां हू नंढड़ो बची न सघियो ऐं उनजी डेड बॉडी वापसि ॻोठ खणाए वञी रहिया हुआ त मेहर सिंधी बुटला PS मेहर जी हद में लिंक रोड ते जलपाणी स्टॉप वटि ॿिनि हथियार बंदनि हथियारनि जे ज़ोर ते खेनि रोके तशद्दुद कयो ऐं औरतुनि ते पिणु तशद्दुद कयो, जंहिं ते औरतुनि रड़ियूं कंदे हुननि खे ॿुधायो त असां सां डेड बॉडी नंढड़े ॿार जो लाश गॾु आहे, जंहिं ते बि हुननि खे का अकल न आई ऐं मुसलसल तशद्दुद कंदा रहिया महबूब चने ते। ऐं जंहिंखां पैसा न निकिरण ते खेसि मार लतुनि ठोशनि जो वसकारो लाइ ॾिनो ऐं उनखां पोइ हू आसानी सां फरार थी विया। ऐं हुन अची जेको आहे सो सिंधी बुटला प्रेस क्लब ते दायो ऐं हुन लाश हथ में खणी पुलिस खां मदद लाइ पुकारींदो रहियो। जी आजिज़ सिंधी, तफ़सील ॼाण जे लाइ वॾी महिरबानी।